अस्सलाम वालेकुम। मां आहियां आलिशबा ताहिर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। अॼु जो असांजो टॉपिक आहे द बिग बैंग थ्योरी। मज़हब इस्लाम जे अक़ीदे मुताबिक़ जॾहिं अल्लाह पाक कुन फरमायो त हीअ काइनात वजूद में आई, पर साइंसदान हिन काइनात जे वजूद में अचण जूं मुख़्तलिफ़ थ्योरीज़ ॾींदा अचनि था। उन्हनि मां हिकु थ्योरी आहे द बिग बैंग थ्योरी। इन जे मुताबिक़ काइनात जे वजूद में अचण जी शुरूआति हिकिड़े नुक़्ते खां थी। हीअ नुक़्तो एतिरो त गरम ऐं गहरो हुयो जेको ख़्याल में बि नथो अची सघे, ऐं पोइ उहो पंहिंजी जिसामत या साइज़ में वधणु लॻो। वक़्तु, खिला ऐं समूरे क़िस्म जो मादो हिकु वॾे धमाके थियण जे करे वजूद में अची विया। हीअ अमल हिकिड़े सेकंड जे बि कंहिं इंतिहाई नंढड़े हिसे जेतिरे वक़्त में थियो ऐं काइनात वजूद में अची वई। पोइ हीअ काइनात एटम खां बि नंढड़े जुज़े मां वधंदी वई, वधंदे वधंदे वॾे कहकशां खां बि तमामु वॾी थी वई ऐं इहा अॼु ताईं वधंदी रहे थी। काइनात जे वधण जे करे उन जूं समूरियूं हालतूं बि नंढे मां बदिलजी वॾियूं, गरम मां सर्द ऐं नंढपण खां ॿुढापड़ में बदिलजी वञनि थियूं, ऐं इहा हिकु अहिड़ी काइनात बणिजी पई जेका अॼुकल्ह असां ॾिसी रहिया आहियूं।